ख़बर शामिल कयूं पिया गौसपुर खां। ॻोठो नसीर खान भयो जे मेन प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़रर न हुजण ऐं स्कूल में फर्नीचर न हुजण ऐं ॿियनि बुनियादी सहूलतूं न मिलण ते शागिर्दनि जो DC कश्मीर मुनवर अली मिठियाणी ऐं DO प्राइमरी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि दाहींदे चयो त 2010 वारी महाॿोॾि खां पोइ ज़िलई इंतिज़ामिया जी नाअहली ऐं लापरवाहीअ सबबि स्कूल में उस्ताद मुक़रर कोन थी सघियो आहे ऐं स्कूल जी छत जा चापड़ किरी रहिया आहिनि। नई वरी स्कूल में पाणी पीअण जी सहूलत आहे। स्कूल में पखा बि कोन लॻल आहिनि, जंहिं सबबि ॻोठो नसीर खान भयो जे मेन प्राइमरी स्कूल जे भरपासे वारनि 10 खां वधीक ॻोठनि जे ॿारनि जी तइलीम मुतासिर बणियल आहे। एहतजाज कंदड़नि शागिर्दनि जो चवणु हो त केतिरा ई भेरा असांजा वालिदैन DC कश्मीर मुनवर अली मिठियाणी तोड़े तइलीम खाते जे DEO कंदकोट खे स्कूल में उस्ताद न हुजण ऐं ॿियूं बुनियादी सहूलतुनि जी खोट हुजण जूं शिकायतूं कयूं आहिनि। पर ज़िलई इंतिज़ामिया जो चवणु आहे त उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे। वधीक शागिर्दनि सिंध जे वॾे वज़ीर तोड़े तइलीम खाते जे वज़ीर खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी असांजे स्कूल में उस्ताद मुक़रर करे स्कूल जो मरमती कमु कराए ॿियूं सहूलतूं मुहैया कयूं वञनि जीअं असां बहितर नमूने सां तइलीम पिराए सघूं। रिपोर्ट करे रहिया आहे जमील अहमद बलोच, बे न्यूज़।